नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसूद बुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मसूद बुरगड़ी में शिया उलमा काउंसिल पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज हिते करण आया आहियूं। असांजो ही पुरमन एहतजाज उन अब्दुर्रहमान सिल्फी जे ख़िलाफ़ आहे, जंहिं आले रसूल जे ख़िलाफ़ गुस्ताखी कई आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त असां सभ जा सभु नबी आहियूं। इहो बि एहतजाज जो हक़ रखूं था त हिन खां वधीक बि असां एहतजाज करे सघूं था, पर असां हिन मुल्क जा अमन पसंद शहरी आहियूं। असां नथा चाहियूं त असांजे मुल्क जो अमन ख़राब थिए। यकीनन इहा अॼु जेका सूरत हाल आहे, अफ़सोस जहिड़ी सूरत हाल आहे, उहो फ़िक़ह जेको आहे भाई पी जो दाई आहे, जेको हर फ़िक़े खे गॾाए हलण जी ॻाल्हि थो करे, उहो अॼु हुनजे मुक़दसात जी तौहीन जे करे अॼु रोडनि ते बीठो एहतजाज करे। पाकिस्तान हुकूमत का मुतालबो करूं था त जेको ही गुस्ताख इमाम मूसा काज़म जी ऐं मेहदी जी वालदा जी गुस्ताखी कई आहे, असीं परज़ोर मुज़म्मत कयूं था। इन मलून खे जेतिरी भी सज़ा ॾिनी वञे उहा घटि आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।